हज़रत हबीब बिन फुदैक फ़ा दाल ये काफ़, वो हज़रत हबीब बिन फुदैक रज़ी अल्लाह ताला अन्हु नंढो कंहिं रस्ते सां वियो पे ऐं उन अरब शरीफ़ में कोई अजीब क़िस्म जा नांग ज़हरीला आहिनि। उन्हनि नांगनि जा के आना पयल हा, आना तमामु वॾा। उन्हनि आननि मझां किन आननि जे मथां हज़रत हबीब बिन फुदैक जो पेर अची वियो। बसि पेर अचण जी देर हज़रत हबीब बिन फुदैक जूं जेके अखियूं हुयूं उहे अछियूं थी वियूं। अख में माणकी या कारी न रही, अछी थी वई सॼी अख। हज़रत हबीब बिन फुदैक जो जेको वालिद हो वो सैयदना हबीब बिन फुदैक के मुस्तफ़ा वटि वठी आयो। ऐं हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुलाक़ात थियसि। हबीब पुछो त हिनखे छा थियो आहे? अर्ज़ु कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सॼो हवाल ॿुधाई। या रसूल अल्लाह, हीअं नांग जे आननि जे मथां हिन जो पेर पियो, न सां हिन जूं अखियूं उहे अछियूं थी वियूं आहिनि, नज़र कुझु कोन थो अचे, वीचारो नाबीन थी वियो आहे। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी लुआबे दहन कढी उन हज़रत हबीब बिन फुदैक जे अखियुनि में विधो। बसि अखियुनि में विझण जी देर हुआ, हज़रत हबीब बिन फुदैक फरमाए थो त नज़र अॻे खां वधीक चिटी थी पई, नूर मोटी आयो। ऐं सहाबी जंहिं इहा ॻाल्हि रिवायत फरमाई आहे ऐं जेको नकुल थो करे अल्लामा बैहक़ी रहमतुल्लाह ताला अलैह जे किताब में इहा हदीस मौजूद आहे। उहो थो इरशाद फरमाए त 80 साल जी उमिरि में मां हज़रत हबीब बिन फुदैक ॾिठो हो। पर कमाल जी कहिड़ी ॻाल्हि आहे? उहा कमाल जी ॻाल्हि इहा त हज़रत हबीब बिन फुदैक जूं अखियूं अछियूं रहियूं। ॾिसंदे त महसूस थींदो अछियूं आहिनि, उहे मोटियूं कोन, अछियूं ई रहियूं। पर अॻे अछियूं हुयूं, पर हबीब बिन फुदैक ॾिसी कोन सघंदो, हाणे अछियूं त रहियूं पर हबीब बिन फुदैक ॾिसंदो हुयो। उहो सहाबी तो इरशाद फरमाए 80 साल जी उमिरि में मां हज़रत हबीब बिन फुदैक खे ॾिठो त हथ में सुई साण हुअसि ऐं सुई में धाॻो पाण ईअं विधई पे वेठे। 80 साल जी उमिरि आहे ऐं उन्हनि 80 साल जी उमिरि में हबीब बिन फुदैक उन सुईअ में सॻो पियो विझे वेठो। इहो महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लुआबे दहन जो असर आहे। जंहिं अख में पइजे, जंहिं अख में पहुची वञे, वयल नूर मोटी अचे।